गीता गायत्री तुलसी सारे ग्राम पंज ही अखर जो पढ़े मिले श्री भगवान। जय झूलेलाल। मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो हार्दिक स्वागत थो कयां पियो। अॼु असां सां सिंधी शख्सियत जे रूप में असांजा महिमान आहिनि पंडित रवि महाराज जी। जय झूलेलाल महाराज जी। सादर व सम्मान की नई शुरुआत करें, हाथ जोड़ पंडित जी को प्रणाम करें। असांजे समाज में महाराज जी जो स्वागत आहे और असांजे सिंधी शख्सियत में स्वागत आहे। पंडित जी, मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुमि कि असांजे समाज में महाराज जी पंडित जी कॾहिं कॾहिं आवश्यकता थींदी आहे? ॾाढो बढ़िया प्रश्न आहे। समाज में ब्राह्मण जी आवश्यकता जन्म खां मृत्यु ताईं जी जी हर कार्य में आवश्यकता पवंदी जी। ॿार जनम थींदो त महाराज जी आवश्यकता पवंदी जी। जे ॿार खे असां जणियो पायूं था त ॿार में उन में महाराज जी ज़रूरत पवंदी जी। वरी अचूं पाण सगाई ते शादीअ ते त महाराज जी आवश्यकता पवंदी जी। ऐं भॻवान करे सुख जंहिं महिल परिवार में कोई गमी थी थी वञे त बि महाराज जी आवश्यकता ज़रूरु पवंदी जी जी। पंडित जी लाइ महाराज जी लाइ मैं ॿ शब्द ॿिया चवणु चाहींदुमि। पंडित जी के सामने जो झुकता है सबको अच्छा लगता है। पंडित जी के सामने जो झुकता है सबको अच्छा लगता है और जो पंडित जी की चरण वंदना करता है वो प्रभु को भी अच्छा लगता है। तो महाराज जी, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछणु चाहींदुमि कि असांजी युवा पीढ़ी इन लाइन में कीअं अचे, या हिन लाइन में असांजी युवा पीढ़ी ॾाढी घटि आहे। तव्हां त युवा आहियो जी, असांजा अधिकतर त बुजुर्ग ई ब्राह्मण आहिनि जी 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 जी। गिनती त हाणे असांजी बि बुजुर्गनि में अचण वारी आहे। न न, अञा तव्हां यंग आहियो। एक्चुअली हिन जो काफ़ी हद तक दोष इहो बि आहे कि समाज थोरो सो हर विधि के शॉर्ट करणु चाहे थो जी। ऐं उन्हनि हिकिड़ा ऑप्शन ॻोल्हे रखिया आहिनि कि महाराज स्वामी नथो मिले त असांजे लाइ ऑप्शन कहिड़ो। पाण अगरि विवाह पद्धति ते अची था वञूं जी त विवाह पद्धति सम्झी लो कि पहिरीं खां ॾाढी शॉर्टकट थी वई आहे जी। पहिरीं 4-4 6-6 कलाक शादियूं हलियूं जी। मां तव्हांखे ॿुधायां कि मां 2007 में सिंध प्रांत रहड़की शहर में वियुमि साईं जन जे परिवार जे शादी कराइण। अच्छा। त उते मूंखे कंहिं बि घड़ी कोन ॾेखारी। राति जो क़रीब असां 2-2:30 बजे खां विवाह शुरू कयो आहे ऐं सुबुह जो 6:30 ताईं जेको जिते आहे उते बीठो आहे, जेको जिते वेठो आहे उते वेठो आहे। पिन ड्रॉप साइलेंट, बिल्कुलु शांती, ॾाढे सुठे नमूने पद्धति हली। पर हिते त तव्हांखे जल्दी चवंदो जल्दी कयो महाराज जी, जल्दी कयो। हिते छा कंदा आहिनि कि बाक़ी समय ॿिनि ॻाल्हियुनि में लॻी थो वञे। पार्टियूं, कॉकटेल, डीजे, बारात ऐं सभिनी खां वधीक टाइम अॼुकल्ह फोटोग्राफी ऐं ब्यूटी पार्लर। हिन में 4-4 6-6 कलाक पाण विझी करे ऐं जेको महाराज स्वामी जो समय आहे वीडियो उनखे पूरा 2 कलाक बि न ॾींदा आहियूं। उनखे चवंदा आहियूं कि महाराज स्वामी असां टाइम थिए थो अधु कलाक असांखे फ्री कयो, ॿारनि खे वरी स्टेज ते वञिणो आहे। त कुझु रीज़न इहो बि आहे कि असांजे ॿारनि ॾिठो कि असांजो प्रोसेस पूरी तरह सां नथो करणु ॾिनो वञे त इन करे बि थोरा ॿार पुठियां थी विया। इन जे अलावा समाज जो रुझान, अॼुकल्ह ॿार पढ़ाई था करनि, गॾु जॉब था करनि, जॉब जे करे उन्हनि जी लव मैरिज थिए थी, लव मैरिज जे करे पंहिंजो रेशो सम्झो लॻभॻि 50% रेशो इंटरकास्ट में अची वियो आहे। हाँ, असांजी युवा पीढ़ी जेका आहे न उहो अदर कास्ट में वधीक थी शादियूं करे पई। इहो रीज़न इहो ई आहे कि गॾु जॉब करण जे करे, प्रोफाइल जॉब प्रोफाइल हिकु ॼण जे करे ॿारनि जो गॾु कमु कंदा आहिनि, हिक ॿिए खे सम्झी परखी था वठनि। ऐं असां सिंधी रूढ़िवादी कान्हे, हाणे फ्लेक्सिबल आहियूं कि ॿारनि जी मर्ज़ी ते ॾिठीसीं त ठीकु आहे बेटा, जय झूलेलाल। हा, हिते थोरो सो पाण खे अंकुश लॻाइणो आहे। ऐं असांजा ब्राह्मणनि जा ॿार बि जंहिंमहिल ॾिसनि था कि हिन कम में स्कोप थोरो घटि थो मिले या पंडिताई पूरी तरह सां नथा कनि ॾियनि, या वरी पद्धति जी हाणे सम्झी लो कि मां ॿी जातियुनि जी ॻाल्हि कयां, भई लोकल थिया मिश्रा, शर्मा, गुप्ता, अग्रवाल, बनिया, इहे कॾहिं बि इन्हनि गुरुनि जी लावा न कयूं आहिनि, इन्हनि कॾहिं बि गायत्री विवाह न कयो आहे, इन्हनि कॾहिं बि आर्य समाज न कयो आहे। हिननि जे लाइ हिकिड़ी अग्नि अफेरा मतिलबु अग्नि अफेरा, इहो असां सिंधियुनि खां ऑप्शन कढी रखिया आहिनि कि या त असां गुरुनि जा फेरा करे सघूं था, या महाराज स्वामी गुरुआगरे वेदी करे सघूं था, या वरी गायत्री विवाह, या वरी आर्य समाज ये शॉर्टकट जी। त शॉर्टकट जे चक्कर में हाणे ॾिठो कि भई असांजे लाइ ब्राह्मणनि जे ॿारनि ॾिठो कि असां लाइ हाणे अॻिते हली करे थी सघंदो भविष्य पंडिताई फील्ड में न हुजे। इन करे मजबूरी सां उन्हनि
पंहिंजो फील्ड चेंज करे हाणे उहो बि चाहिनि था कि असां डॉक्टर ठहूं, इंजीनियर हाँ, ठहूं, सही, ये तो हिकिड़ो ख़ैर, हाई हाँ, प्रोफाइल हाँ, लाइफ हाँ, जियूं हाँ, असां। हाँ हाँ ये ॻाल्हि त तव्हांजी सही आहे, पर इनखे कीअं रोके सघिबो आहे, असां कीअं रोकियूं असां, या असांजी जेके धार्मिक प्रक्रियाऊं छा लंबियूं छा उहे उन में माण्हुनि खे थोरो सो लॻे थो कि असांजो पैसो वधीक ख़र्च थींदो, या वरी इहा लंबी प्रक्रिया त असां हिनखे शॉर्ट कयूं, उन जे बारे में ॿुधायो। सिंधी समाज त कॾहिं पैसे लाइ सोचींदो ई न आहे ख़र्च करण लाइ। सिंधी समाज सम्झी लो कि सभिनी खां संपन्न समाज आहे ऐं ॾाढो सुठो, हर कार्य में अगरि कोई नॉन सिंधी देश में 1 लख ख़र्च करे सॼो कार्य संपूर्ण कंदो हुजे त सिंधी समाज में घटि में घटि 20 लख ख़र्च करे तंहिंखां पोइ उनखे शांति मिलंदी आहे कि हा मुंहिंजे घर जो कार्य ॾाढो सुठो रहियो। त हिन कार्य में कॾहिं बि पैसे पाई तरफ़ां शॉर्टकट न रहियो आहे। अच्छा, बसि असांखे थोरो जाॻणो पवंदो, समय थोरो सो समय ॾियणो पवंदो हिन में। असां सिंधी में हिकिड़ी ॻाल्हि बि मां तव्हांखे ॿुधायांव कि धार्मिक क्षेत्र में, व्यापारिक क्षेत्र में ॾाढो टाइम सुठे तरह सां ॾींदा आहियूं ऐं असां आध्यात्मिक बि आहियूं, पर असां ओतिरो ई कंदा आहियूं। असांखे वधीक वहम वग़ैरह न वणंदो आहे। असांखे लॻंदो आहे असां वियासीं, मथो टेकियोसीं ऐं असां पंहिंजे कार्य धंधे में लॻी वञूं। त असांजो प्रोसेस वधीक लेंदी प्रोसेस कान्हे, वधीक वॾो प्रोसेस कोन्हे, ॾाढो सुठो प्रोसेस आहे। हिकिड़ो सम्झो कि चवंदा आहिनि गागर में सागर, त हिकिड़ो नंढे सुने कार्यक्रम में सॼो पूर्णता अची वेंदी आहे। न असांजे मां इहो ॾिठो कार्यक्रम में कुझु छा शादी विहांव में अलॻि सां पार्टियूं था रखनि पिया, उहो थोरो सो वधी थो वञे कार्यक्रम। ऐं अॼुकल्ह मां ॾिठो आहे पगड़ियुनि में बि बिस्कुट चांहि नाश्तो कई त रोटी बि था कनि पिया। त इहो छा सही आहे छा इहो? भई असां या ॿारहें ते वेंदा आहियूं असां कंहिं वटि, असां वञूं त मृत्यु भोज ते था, लेकिन उते वञी असां थोरियूं कमियूं पेशियूं बि था कढूं पिया। पहिरीं ॻाल्हि त मृत्यु भोज ते घटि में घटि हुजणो खपे। इन लाइ कुझु ॿुधायो समाज खे कि भई असां इहो ठीकु आहे छा, पगड़ियुनि में एतिरो विस्तार था कयूं या उते चांहियूं रोटियूं था कयूं, त इहो ठीकु आहे छा? इहो तमामु ग़लति आहे। इन लाइ जेका बि संपन्न परिवार संपन्न परिवार खे सभिनी खां पहिरीं त सादगी आणणी पवंदी। जेतिरा संपन्न आहिनि ओतिरा अगरि उहे सादा थी था वञनि त उन्हनि खे ॾिसी करे ई मिडिल क्लास बि रीस कंदा आहिनि। उन्हनि अगरि जे पगड़ियुनि ते एतिरी प्लेटियूं रखियूं आहिनि, असां बि एतिरी प्लेटियूं रखूं, वीचारनि वटि पैसो न आहे त बि किथां बि अरेंज करे उहो व्यवस्था करनि था। त इन लाइ मां चाहींदुमि कि जेका संपन्न परिवार आहिनि, संपन्न परिवारनि खे थोरो सादगी में अचिणो पवंदो त जीअं मिडिल क्लास ते लोड न पए ऐं वीचारा अञा उनखां हेठि त उन्हनि में त कुझु थोरो तेरा मेरा कान्हे, उहो त हर ॻाल्हि में ख़ुशि लॻा। भई इहो लॻंदो आहे न कि भई अॻिले माण्हूअ 10-20 लख ख़र्च कया आहिनि पगड़ियुनि ते या शादियुनि ते, त असां बि कयूं, त इहो त ग़लति आहे न। इहे त रीस थी वेंदी हिक ॿिए सां, इहो त पैटर्न ठही वेंदो, पद्धति ठही वेंदी। त इन जे लाइ तव्हां कुझु उते चवंदा हो माण्हुनि खे शादी विहांव? मां तव्हांखां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि अॼुकल्ह असांजे सिंधी घरनि में क्लेश ॾाढो थो लॻे, 4 भांडा त बि वॼनि था पिया, त उन्हनि घरनि में सुख शांति कीअं थिए ऐं उन्हनि वीचारनि जा कार्य कीअं थियनि, इन जे बारे में ॿुधाईंदा असांखे? हुजण खां त हिन लाइ काफ़ी कुझु शांति हवन यज्ञ वग़ैरह बि आहिनि, पर सभिनी खां सुठो तरीक़ो आहे कि माण्हू आध्यात्म जेतिरो थींदो ओतिरो सम्झी लो कि उनजे घर में क्लेश घटि थींदो। अच्छा, जेतिरो सत्संगी राह पकड़ंदो, भली के बि गुरुअ खे मञे, पर जे उन गुरुअ जे वचननि ते पालन कयो ऐं हलियो त उनजे घर जी त सम्झो कि क्लेश ख़तमु थींदो, शांती ख़तमु थींदी, सुख शांति रहंदी। बाक़ी अगरि जे तव्हां मूंसां ब्राह्मण जे तौर सां प्रश्न कंदव त मां चवंदुमि कि भई हिकिड़ो नवग्रह शांति हवन करायो, भला गणेश स्वामी मथो टेके अचो। ब्राह्मण जो कम बि आहे तव्हांखे भगवान जी तरफ़ मोड़। कोई भी ब्राह्मण पंहिंजे पॉकेट जा सुख तव्हांखे नथो ॾेई सघे कि तव्हां कुझु, लेकिन राह त ॿुधाए सघे थो असांखे कि भई असांजे घर में क्लेश कीअं ख़तमु थियनि। उहो छा आहे ॾाढी गहराई सां असां ॾिसंदा आहियूं कि भई कुंडली में पर्टिकुलर छा आहे हुनजी, कोई अहिड़ी महादशा अंतरशा त न हली रही आहे, पर कुंडली ॾिसी ॿुधाईंदा हो कि भई कई तव्हां वटि परेशान हैरान माण्हू ईंदा हूंदा कि भई असांजे घर में सुख शांति कोन्हे, या असांजा ॿार तरक़ी नथा कनि, या असांजे जेका वाधारो कीअं थिए। लॻभॻि माण्हुनि जे प्रश्न रहंदा ऐं सभिनी खे ॾाढा सरल ऐं सटीक उपाय ॿुधाईंदा आहियूं। कोशिश कंदा आहियूं कि हिकिड़ा नंढा सा वीडियो ठाहे करे यूट्यूब ते विझूं, ग्रुपनि में विझूं, व्हाट्सएप ग्रुप में, फेसबुक ते विझूं, जो कि हाणे सॼो कुछ टिप्स ॾींदा हो ईअं तव्हांखे? भई नंढा टिप्स ॾींदा आहियूं, ॾाढा सरल, जीअं हींअर श्राद्धनि में बि कुझु टिप्स ॾिनल आहिनि। हिकु कल्ह बि वीडियो ठाहियोसीं जंहिंमें हुयो कि घर में श्राद्ध आहे त मन में श्रद्धा ज़रूरु रखो। त इन तरह सां माण्हुनि खे थोरो सो मोटिवेट कंदा आहियूं।
बाक़ी ॿियो त सम्झी लो कि हर माण्हू पंहिंजा क़िस्मत में जेका शइ लिखियल आहिनि सुख या दुख उहो भोॻींदो। तव्हां यूट्यूब स्कॉलर बि आहियो, मूंखे ख़बर आहे। त तव्हां मतिलबु उन में वीडियो तव्हां कहिड़े नाले सां विझंदा उहो बि ॿुधायो आहे असांखे, त असांजा माण्हू तव्हांजा उहो वीडियो उन ते लाइक कंदा, ॾिसंदा, शेयर कंदा। जी जी, रवि शर्मा जे नाले सां वीडियो में यूट्यूब ते हलंदा आहिनि। अच्छा, रवि शर्मा हो त हिकु नाले ॾाढा अची वेंदा आहिनि। जी जी, पर मां अहिड़ो कोई उनमें स्पेशल या कोई अहिड़ो विधो कोन्हे कि पाण को अलॻि सां हाईलाइट करे सघूं। जी जी, कुझु हुन प्रयास करे कुझु अलॻि सां नालो तव्हां ये यूट्यूब ते ये बि विझो हुन में कि भई असांजे परिवारनि में सुख शांति समृद्धि ठहे ऐं असांजे समाज जो कीअं वाधारो थिए, असांजो समाज कीअं वधे, इन बारे में बि तव्हां हुन यूट्यूब ते विझंदा ऐं असांखे बि ॿुधाईंदा कि हिन समाज में छा करणु खपे कि जंहिंसां इहो अॻिते वधे। जेतिरा असां धार्मिक थींदासीं जी, जीअं सम्झी लो कि केतिरा ई परिवार मां ॾिठा आहिनि जेका बुज़ुर्ग धार्मिक न आहिनि, जी, भॻवान जे चरणनि सां सुठे आश्रम सां न जुड़िया आहिनि, जी, त उहो घर वेठे वेठे बि उन्हनि खे अशांति थींदी आहे। अच्छा अच्छा, पर जे उहो बुज़ुर्ग के सुठे आश्रम सां जुड़ियल आहिनि, के सुठे गुरुनि सां जुड़ियल आहिनि, के सुठी संस्था सां जुड़ियल आहिनि, त उन्हनि जे दिमाग़ में पंहिंजो पाणे हिकिड़ो समाज सेवा जा हिकिड़ा गुण हलंदा, भाव हलंदा। मां केतिरे ई हाणे सम्झी लो कंहिंखां पुछंदा आहियूं जी ॿियो साईं कीअं लॻो पियो आहे, त ॾाढा बुज़ुर्ग आहिनि मिड़ई साईं हलूं पिया, मिड़ई साईं हलूं पिया। ऐं कोई बुज़ुर्गनि सां मिलो जेका आध्यात्मिक आहिनि त उहो चवंदा साईं तमामु आनंद में आहियां। अच्छा अच्छा, जीवन में तमामु सुख आहे। तव्हांजो चवण जो मतिलबु आहे कि लॻभॻि असां सिंधियुनि जे घरनि जे आसपास सभिनी हंधि आश्रम बि आहिनि ऐं मंदिर बि आहिनि, त सभिनी खे हिकु बार ज़रूरु वञणु खपे, ॾींहं में घटि में घटि हिकु बार ज़रूरु वञणु खपे। असां वेंदासीं जी त असांजा ॿार बि उन्हनि क़दमनि ते हलंदा। जी 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 जी, असां न वेंदासीं कि व्यापार में टाइम कोन थो मिले, बिज़नेस में टाइम नथो मिले, त असांजा ॿार बि अकेले इहे ई चवंदा कि पापा मुंहिंजी जॉब अहिड़ी आहे कि हेतिरा कलाक मूंखे जॉब ॾियण ते वञिणो आहे त मां बि न वञी सघां। त असां वॾा जीअं वेंदासीं त असांजा नंढी पीढ़ी बि अवश्य वेंदी। तव्हां खां हिकिड़ो ॿियो प्रश्न करणु, असांजा सिंधी त्योहार बि इलाही आहिनि, जी, ठीकु आहे, असांजा त्योहार कीअं मल्हाइजनि उन बारे में कुझु ॿुधायो, कुझु त्योहारनि जा नाला यादि हुजनि तव्हांखे त उहे बि असांखे ॿुधायो। सिंधी संस्कृति, सिंधी सभ्यता तमामु सुठी आहे। हा, सभिनी खां पहिरीं त असां सनातन धर्म जो पालन कंदे, जी, ऐं महीनो असां अंग्रेजनि वारो न मञींदा आहियूं कि असांजो साल शुरू थी वियो, जनवरी अची वई, जी जी, पाण मञींदा आहियूं चेटीचंड खां। अच्छा, हा, चेटीचंड खां असां नयो साल शुरू थींदो आहे। त ही ॾाढी हिकिड़ी ध्यानु ॾियण वारी ॻाल्हि आहे कि असांजो सिंधु सभ्यता एॾी सुठी आहे ऐं नओं वर्ष बि इन ई ॾींहुं लागू थींदो आहे, त असांजो नयो साल उहो ई आहे, हिंदू नव वर्ष। असां ॿारनि खे सम्झाईंदा आहियूं बेटा सनातन धर्म हिंदू नव वर्ष चेटीचंड आहे। असां चैत्र शुक्ल खां वठी नयो साल शुरू कंदासीं, न कि जनवरी खां। त असां सम्झो कि पहिरियों त्योहार चेटीचंड असां झूलेलाल साईं जो जन्मोत्सव, हितां खां असांजा त्योहार शुरू थींदा आहिनि। तंहिंखां पोइ पाण वैसाखी मल्हाईंदा आहियूं, इन जे अलावा पाण अखंड तीज, कुझु धर्म सभी धर्मनि में मल्हाईंदा आहिनि त्योहार। अन्न मटियो थींदो आहे, उन जे बारे में अन्न मटे में छा करणो? जी जी, बराबरि बराबरि। अन्न मटे में इहो ॾिठो वञे त सर्वविदित कान्हे, हिनखे पंचांग जी भाषा में चइबो आहे बच बारस। अच्छा, हा, बच बारस जो त्योहार जेको ईंदो आहे उन में अन्न मटे मतिलबु आहे कि अन्न असांखे मटणो आहे। अच्छा अच्छा, जेको असां रेगुलर खाऊं था ऐं उन ॾींहुं सूर्यास्त ताईं अच्छा अन्न न खाइबो। अच्छा, हा, अन्न जी जॻह ते ॿियो जी चांवर खाई सघूं था। अच्छा, अन्न चवण जो मतिलबु जीअं कणक, मैदो, कणक सां ठहियल जेकी शयूं आहिनि, मैदे सां ठहियल जेकी शयूं आहिनि उहो पाण त्याग कंदा आहियूं, उनखे हिंदी में चवंदा आहिनि बच बारस। अच्छा, ऐं सिंधी में पाण चवंदा आहियूं अन्न मटे। ऐं हिकिड़ो थधिड़ी त्योहार ईंदो आहे असांजो जंहिंमें असां थधी रोटी खाईंदा आहियूं, हिकु ॾींहुं पहले पचाए रखणी पवंदी आहे, उहो कीअं थींदो आहे? जी जी जी, नंढी थधिड़ी ऐं वॾी थधिड़ी। जी, नंढी थधिड़ी ॾाढा घटि माण्हुनि करे सघी आहे। जी जी, वॾी थधिड़ी लाइ असां कोशिशि कंदा आहियूं कि सभई ॼणा करनि, छोकी हीउ अहिड़ो त्योहार आहे, शीतला माता आहे। जी, ॿियो त्योहार आहे, असां षष्ठमी तिथि ते भोजन ठाहे करे ऐं चुल्ह खे थधो करे सघंदा आहियूं। अच्छा, भई असां सप्तमी ते चुल्ह न ॿारींदासीं। अच्छा, चुल्ह जी पूॼा करे उनखे थधो करे सघंदासीं। जी, असांजे वॾनि इहा परंपरा शुरू कई जीअं कि असांजे परिवार जी रक्षा थी सघे। जी जी जी, असांजे ॿारनि जी रक्षा थी सघे। जी जी जी, असांजे वॾनि जी रक्षा थी सघे, कोई रोग विच में न अचे। जी जी जी, त बसि उन्हनि सभिनीनि खां निजात पाइण लाइ असां इहो हिकिड़ो शीतला सप्तमी जंहिंखे थधिड़ी चइबो आहे इहो त्योहार शुरू कयोसीं ऐं अॻिते बि इहो चालू रहे, नंढी पीढ़ी बि इहो करे त ॾाढो तमामु आनंद। ॾाढो इहो वॾनि खां ई सिखंदा, ॿार असांजा वॾनि खां ई सिखंदा कि असांखे त्योहार कीअं मल्हाइणा आहिनि। ऐं मां तव्हांखां हिकिड़ी ॻाल्हि ॿी पुछणु चाहींदुमि कि असांजा जेके नई टही आहे
उहा असांजे धर्म जे प्रति कीअं सक्रिय थिए, भई भगवान झूलेलाल जी पूजा ऐं आरती कीअं कजे, विधि विधान छा आहे उनजो, ऐं कीअं ॿार सिखनि, इन बारे में थोरो ॿुधायो। तमामु बढ़िया। पहिरीं खां जागरूकता वधी वई आहे। अच्छा जी जी। असांजे सिंधी समाज हर धर्म ते मथो टेकींदो आहे। जी। असां पंहिंजी गाॾी सां वञूं था, रस्ते ते मस्जिद मज़ार पए थी त असां मथो झुकाईंदासीं। शंकर भॻवान मंदिर ईंदो त मथो झुकाईंदासीं, ईंदो माता रानी मंदिर त कोई बि धर्म हुजे असां सभिनी धर्मनि खे मथो टेकींदा आहियूं। पर असांजा इष्ट देव सिंधी समाज आहे उहो झूलेलाल, भॻवान झूलेलाल जी। जेसि ताईं असां झूलेलाल जे दर ते न वेंदासीं। जी जी। हाणे चंड हिकिड़ो हर महीने ईंदो आहे, त्योहार आहे चंड। रुगो चेटीचंड त सभिनी ख़बर आहे, पर चंड ॾाढा घटि माण्हू कंदा आहिनि। उन चंड ते असांखे वञिणो खपे झूलेलाल साईं जे दर ते। असां ॿियनि अहिड़े दरनि ते वेंदा आहियूं, अहिड़े पंथनि सां जुड़िया आहियूं, अलॻि अलॻि पंथनि सां, जंहिंजे करे पाण पंहिंजे इष्ट देव खे विसारे छॾियो आहे। जी। त इहो तव्हां मतिलबु इहो तव्हांजे माध्यम सां मां चवंदुमि कि दर्शकनि खे तव्हां अपील कयो कि हर घर में भॻवान झूलेलाल जी मूर्ति हुजणु खपे। हर दुकान ते, हर व्यवसाय ते, असां जिते बि कमु था कयूं उते भॻवान झूलेलाल जी मूर्ति ज़रूरु हुजणु खपे। असां कोशिशि करे जेतिरी पंचायतुनि सां जुड़ियल आहियूं जी उन्हनि पंचायतुनि में इहे कम करायासीं कि घर घर पंचायत जे पारां तव्हां मूर्ति या तस्वीर कुझु या फोटो भेंट कयो, उनमें आरती लिखियलु हुजे, अखो पलव लिखियलु हुजे, जीअं कि उहो बराबरि नंढे ॿारनि खे बि पढ़ण में अचे, रूटीन में अची वञे। हींअर 40 साल हलियो, 40 साल ते असां कोशिशि कयोसीं कि हर घर में झूलेलाल साईं जी आरती थिए। अच्छा। मंदिर में बि हिन भेरे ॾाढा माण्हू आया। असां बहिराणो खणी करे जंहिंमहिल 40 साल जी समाप्ति ते विसर्जन करण वियासीं त कोशिशि कईसीं कि हिनखे चेटीचंड जहिड़ो रूप ॾिनो। जी जी जी। उहो उनमें असां काफ़ी हद ताईं सफल बि थियासीं। जी जी। काफ़ी जॻह ते इहो शयूं प्रचार प्रसार थियो ऐं असांखे झूलेलाल साईं जे दर सां जुड़ी करे हलिणो आहे। उनमें असांजा कुझु नियम थींदा आहिनि, अखो पलव आरती, इहो हर घर में थियणु जंहिंमहिल शुरू थी वेंदो। जी जी जी। मां तव्हांखे ॿुधायां कि झूलेलाल जी तस्वीर रखण सां घर में वास्तु दोष न लॻंदो। जी जी। अच्छा जी। इहे तव्हां पहिरियों भेरो इहा ॻाल्हि मूंखे ख़बर पई आहे भाई साहब। झूलेलाल साईं जो फोटो तव्हां ॾिसंदव त उनमें झूलेलाल जी सवारी आहे पल्लो। जी। माण्हू पंहिंजे घर में फिश एक्वेरियम रखंदा। हा हा हा। उनजी आवश्यकता कान्हे। अच्छा। अगरि जे झूलेलाल जी मूर्ति रखी। जी जी। इन जे अलावा झूलेलाल साईं जा महाराज जी तव्हां ॿुधायो पिया कि वास्तु दोष बि ख़तमु थींदो आहे भॻवान झूलेलाल जी मूर्ति सां, त इन में जीअं किताब उन्हनि जे हथ में आहे त उहा डिटेल ॿुधायो हिन जी। जी त हथ में किताब आहे त सम्झो कि उहो ॿारनि खे विद्या में प्रवीण थो करे। जी। झूलेलाल साईं जे सवारी पल्लो जी, हथ में पुस्तक जी, ऐं झूलेलाल आहिनि दरिया जा स्वामी, दरिया में आहिनि मतिलबु तालाब में आहिनि जी, समुंड में आहिनि। त ॾाढा माण्हू पंहिंजे घर में झरननि जी तस्वीर रखंदा। हा हा हा, इहा ॻाल्हि सही ॿुधाई। पाणीअ जो कुझु न कुझु फोटो वग़ैरह रखनि। हा हा हा। मां चवां थो कि उनजी बि आवश्यकता न पवंदी अगरि जे असांजे झूलेलाल साईं जी तस्वीर उन घर में आहे, छो जे कि उनमें तलाउ बि आहे। हा हा हा। पाणी आहे। हा। हाणे तव्हां ॾिठंदव कि पाणीअ में गुल टिड़िया पिया आहिनि। जी जी। कमल जो गुल। कमल जो। त कमल जो गुल माण्हू ॾियारी ते पूजा करे कमल गुल ॻोल्हे ॻोल्हे करे खणी ईंदा आहिनि। जी, लक्ष्मी पूजा लाइ त ज़रूरी खपंदो आहे। जी। त हाणे असांखे लक्ष्मी खपे त झूलेलाल साईं विद्या खपे त वास्तु दोष ख़तमु करणो आहे त झूलेलाल जी हिकु तस्वीर रखण सां असांजा ॾाढा पर्पस हल था थियनि। महाराज जी ॾाढो ॾाढो धन्यवाद। तव्हां जेका ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई आहे कि वास्तु दोष हिन में माण्हू ॾाढो उलझियल आहिनि। वास्तु दोष में कई मकान था तोड़ाए विझनि, कॾहिं पंहिंजी किचन सेटिंग चेंज था कनि पिया, इलाही शयूं चेंज था कनि। पूरी तरह सां वास्तु त कोई बिल्डर बि न ॾेई सघंदो। जी। ऐं कोई बि सम्झी लो कि असां पंहिंजा मकान बि ठारायूं। जी। असां परिपूर्ण वास्तु न ॾेई सघंदासीं। सभिनी खां सुठो आहे जंहिं घर में झूलेलाल साईं जी तस्वीर आहे, जंहिं घर में कुझु राम नाम संबंधी कुझु नंढो सो भॼन कीर्तन हले थो। अॼुकल्ह नंढा नंढा इलेक्ट्रॉनिक निकिता आहिनि, उहो लॻाए छॾियो त वधीक महांगा बि कोन्हनि। उनमें ओम नमः शिवाय जो जाप थो हले, उनमें गायत्री मंत्र थो हले, त उन सां उहो आभा मंडल, उहो औरूं एॾियूं घर में सुठियूं ठही वेंदियूं आहिनि कि घर में वास्तु दोष ख़तमु थी थो वञे। जंहिं घर में ॿार वॾनि खे चरण स्पर्श करे था वञनि, जी, वॾा उनखे आशीष करनि था। जी जी। त साईं हृदयराम साहिब त चयो न कि बूढ़े बच्चे और बीमार है ये परमेश्वर के यार। जी। करो भावना से इनकी सेवा, मिलेगा लोक परलोक में सुख अपार। त मां चवां थो कि नवग्रह बि उनजो कुझु न बिगाड़े सघंदा अगरि जे कोई चए कि तुंहिंजो राहु केतु शनि मंगल ख़राबु आहे, पर उहो मनुष्य यदि पंहिंजे घर में वॾनि खां आसीस वठे थो, जी जी, घर में जेको देव स्थल ठहियल आहे उन मथो टेके थो,
घर खां ॿाहिरि निकितो, कुझु प्रभु जो नाम वठी करे निकितो, ऐं आसे पासे जेको मंदिर आहे, अगरि मां झूलण मंदिर हुजे त तमामु सुठो, न त जेका मंदिर आहे उते असां मथो टेके करे जो पंहिंजे कार्य व्यापार व्यवसाय में शुरू कंदासीं वञनि त सम्झी लो कि उनजा सभु दोष बाधाऊं ग्रहनि जूं पीड़ाऊं सभु ख़तमु थी वेंदियूं। पंडित रवि महाराज जी, तव्हां असांजे समाज लाइ ॾाढो बढ़िया संदेश ॾिनो, ॾाढी बढ़िया ॻाल्हि ॿुधाई। मां तव्हांजो सभिनी खां पहले भॻवान झूलेलाल जे हुन सां स्वागत कंदुमि। लाल सभई चओ झूलेलाल। त महाराज जी, तव्हांखे ॾाढी ॾाढी बधाई। तव्हां ॾाढो सुठो असांजी सिंधी शख्सियत में असांखे समय ॾिनो आहे। असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हांखे असांजो हे कार्यक्रम कीअं लॻो इहो असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। ऐं तव्हांखे यदि हे कार्यक्रम असांजो सुठो लॻो हुजे, समाज जे लाइ प्रेरित हुजे, त तव्हां हिन कार्यक्रम खे ज़रूरु पंहिंजे दोस्तनि में ऐं माइटनि में रिश्तेदारनि में शेयर कंदा। जय झूलेलाल महाराज जी, धन्यवाद ॾाढो ॾाढो तव्हांजो। जय झूलेलाल।